अस्सलाम वालेकुम। जी तो मुझो नालो अहमद अली कुराया है। 7वीं क्लास में पढ़ा थो। सब का पहिरियां के 5 स्टाल सुर कल्याण ते अचण ले भली खबर चवां थो। साथियों, कल्याण संस्कृत जो लफ्ज़ है माना अथस सुख या शांति। ही सुर मन के सुकून बख्शे तो। गायकी मूजिब ही सुर दीपक राग जी 8 पुटन मां हिक है संझा जो ॻाल्हि में ईंदो आहे। किन साहिबन जो रायो आहे त ही सुर असुर जो बगाइण में ईंदो आहे, छो त संझा असुर ॿई सगोरियूं महलूं आहिनि बंदगी लाइ रतियल आहिनि। रिसाले में ही सुर धनी सगोरे जी साराह लाइ आयल आहे। शाह साहब फरमाए थो, अवल अल्लाह अलीम आला आलम जो धनी, अवल अल्लाह अलीम आला आलम जो धनी, कादिर पंहिंजी कुदरत थी कायम आह कदीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो सारा सचो धनी चई हमद हकीम, करे पान करीम जोड़ू जोड़े जहान जो। शाह साहब वरी फरमाए थो त वहदहू ला शरीक लहू ई आहे जीविया, वहदहू ला शरीक लहू ई आहे जीविया, खटी जे हाराई हंध तुंजो हीअ, पाणा चवंदई पीअ भरे जाम चण जो। वरी आहे त पड़ा दो सो सद वर वाईअ जो जेल ही, पड़ा दो सो सद वर वाईअ जो जेल ही, हुआ अॻे ही गॾु ॿुधण में बथिया। दास्तान ॿिए में आहे त अघी अघाई रंज पिरियां खे रसियो, अघी अघाई रंज पिरियां खे रसियो, चचम चिंगाई सूरांगी सूर्य तां, अंधा ऊंधा वेज खल पुजाड़ा खाइए, असां ॾुखी डील में तूं प्यारी पेज, सूर्य जनी सेज मरण तन मुशाहिदो। दास्तान 3 में आहे त सोई राह रद्द करे सोई रहनुमा, सोई राह रद्द करे सोई रहनुमा, वतो इज़ो मंतशा वतो जिलो मंतशा।